लेकिन पालो इहो पियो जो बाबुल इस्लाम सिंध यूनिवर्सिटी में प्रोग्राम रखे वियो सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो माण्हुनि खे बाहि लगी ऐं मिर्च लगा अल्लाह जे रसूल जे बागन खे तो सिंध यूनिवर्सिटी को मदरसो कोने का मस्जिद कोने मुल्लन जो मिंबर कोने जो सिंध यूनिवर्सिटी में सीरतुन नबी जो जलसो थींदो मुंहिंजो न हो बरेलवी मसलक जो हिकिड़ो बुज़ुर्ग वियो ऐं उन सीरत जो जलसो कयो तो सॼी सिंध में ॼण त बाहि लॻल हुई ऐं हाणे 4 ॾींहं पहिरियां होली खेॾी वई होलीअ ते कंहिंखे कोई एतराज़ कोन्हे मांखे बि कोन्हे हिंदू असांजे सिंध जा बाशिंदा आहिनि ऐं अकेलो मां आहियां अकेलो मुझो शहीद बाबा हो अकेली जमात जमीयत उलमा इस्लाम है जे सिंध में मजहबी रवादारी जो बिज पोखियो असां हमेशा चयो देवबंदी ते पंहिंजी जगह ते बरेलवी ते पंहिंजी जगह ते शियो मुक़ल्लिद ऐं गैर मुक़ल्लिद ते पंहिंजी जगह ते हिते हिंदुनि खे सिखनि खे ईसाईनि खे मेघवाड़नि खे मारवाड़नि खे रहण जो पंहिंजे मजहब ऐं मसलक जे प्रचार जो भी हक हासिल आहे हाँ तो कंहिंजे खिलाफ गंदी ज़बान इस्तेमाल न करे कोई बकवास न करे बाकी हिते सब रही भी सघनि था पंहिंजे मजहब ऐं मसलक जी प्रचार भी करे सघनि था इहो अकेलो पैगाम जमीयत उलमा इस्लाम ॾिनो आहे मुंहिंजे जमात जे मौलवी ॾिनो आहे ॿिए कंहिं मौलवी कोन ॾिनो आहे मंदिरनि खे बाहि लगी मुंहिंजी जमात विसाई इमाम बारगाहुनि खे बाहि लगी मुंहिंजे जमात विसाई ऐं हिंदू न मरता हुजे या हिंदू के ॿिया हुजनि उन्हनि जे इज्जत ऐं आबरू जी चौकीदारी जमीयत उलमा इस्लाम कई आहे हाणे बल्दियाती इंतखाबात में बन्ने आकिल में थरपारकर में ऐं उमरकोट ऐं मीरपुर खौस में हिंदुनि खे मेघवाड़नि